कुछ ॾींहं अॻु डिगड़ी थाणे जी हद में मुबैना तौर क़त्ल थियल संजर चांग जे इलाइक़े ताज मोरी जे रहवासी नौजवान मंजूर नोंदाणी जे खून सां इंसाफ़ न थियो आहे। ॾिसूं था लाल बख्श पंवर जी रिपोर्ट। कुछ ॾींहं अॻु डिगड़ी थाणे जी हद में मुबैना क़त्ल थियल संजर चांग भरिसां ताज मोरी जो रहवासी नौजवान मंजूर नोंदाणी जे वारसनि सां इंसाफ़ न थी सघियो। वारसनि मूजिब नौजवान जे कातिलनि मां सिर्फ़ हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं ॿियो जवाबदार चौधरी तैयब बाअसर हुअण करे अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। वारसनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इलाही नंढड़ी न्याणी बेरहमी सां बेदर्दी सां असांखे मारियो वियो। का दुश्मनी का कोन हुई। असांजा बच्चनि जी पढ़ाइयूं लिखाइयूं सभु महरूम कराए छॾियो। पीउ जो सायो ई वियो। इन ज़ालिम खे सज़ा मिले। सज़ा खे न ॾिसूं फांसी फंदे ते ॿई हुजनि। असीं ग़रीब असीं कहिड़ा बहाल हुआ पंहिंजी ज़िंदगी ख़ुशी में गुज़ारीसूं। पंहिंजी पढ़ाई लिखाई कईसूं वेंदो खणी ईंदो हाणे त असांखे डपु थो थिए। हू चए थो त असीं जिते ॾिसंदासीं उते ई कंदासीं। अॼु मुंहिंजे पीउ खे मारियो सुभाणे ॿिए कंहिंखे मारे छॾे पोइ असीं छा कंदासीं। असांखे इंसाफ़ खपे। असांखे यतीम कयो अथनि। असीं ग़रीब हुआसीं कहिड़ा बि हुआसीं पंहिंजी ज़िंदगी ख़ुशी में गुज़ारीसूं। पोइ असांजे पीउ खे छो वठी केबिन ताईं हुनखे मारियो अथनि बेरहमीअ सां। उनखे मारे असांजे अॻियां आणे ॾियो। उन्हनि खे फांसी जी सज़ा ॾिजे न त पोइ असीं पेट्रोल हणी पंहिंजे पाण खे मारे छॾींदासीं। असांजे पीउ खे ज़ोरी वठी विया ऐं उते वञी कुकुड़ वांगुरु तड़पाए मारी। असीं जी ग़रीब आसीं पर असां पंहिंजी ज़िंदगी त ख़ुशि में गुज़ारीसूं। न असां पंहिंजो कमायो खाधो पे। हू हासेकार चौधरी तैयब ईंदो हितां हिनखे वठी वेंदो। हुन दोस्ती निभाई आहे। हुनखे वठी वञी बेरहमी सां क़त्ल कराए आयो। अॼु असांखे असांजे बच्चे खे केरु सहारो ॾींदो। असांजी इहा ई अपील आहे बेदर्दनि कातिलनि खे फांसी जी सज़ा हुजे। मुंहिंजो भाइटियो मंज़ूर हो तंहिंखे ज़बरदस्ती सां वठी वञी क़त्ल कयो रियान चौधरी। असां ग़रीबनि कहिड़ो हुनजो ॾोह कयो। को दुश्मन हुजे हा का ॻाल्हि हुजे हा उहो असांखे ॿुधाए हा न। असांजो बेखफणूं करे मारियो अथनि। बिलावल भुट्टे सूदो हुयो अपील ॾियो त असांजे मंज़ूर जो हक़ वठी ॾियो असांखे। मज़लूम मिसकीन सां ज़ुल्म थियो आहे। हुनजा नंढड़ा बच्चा हाणे जेको हुन सां हक़ इंसाफ़ कोन। जेके बाअसर चौधरी आहिनि हिकिड़ो चौधरी रियान आहे जेको पुलिस ॿधो आहे हिकु जेको जवाबदार आहे सो अञा हू ॿधो न आहे सरेआम घुमी रहियो आहे। बराए महिरबानी आऊं अपील थो करियां बस वारनि खे वज़ीर आला सिंध के मुराद अली शाह के बिलावल भुट्टे के अपील तो करियां IG सिंध के बराए महिरबानी मुझो इंसाफ़ कयो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के IG सिंध ये बाला ऑफिसर उनके हथ ॿधी दर्दमंदाना अपील त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। चौधरी तैयब खणी वियो आहे। उन वञी हुते चौधरी रियान जी औताक ते हुननि बेदर्दी सां मारियो आहे। बिलावल भुट्टो साहब के वज़ीर आला के SSP मीरपुर ख़ास के DIG हैदराबाद के त महिरबानी करे हुनखे झले कड़ी मां कड़ी सज़ा ऐं हुनखे सरेआम फांसी ॾिनी वञे। संदसि वारिस इंसाफ़ लाइ मुंतज़र आहिनि। मासूम ॿारड़ा पंहिंजे पीउ जे कातिलनि खे कानून जे कटड़े में ॾिसणु चाहिनि था। पुलिस खे घुर्जे त बाअसर जवाबदार तैयब खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अयाज़ समूह सां गॾु लाल बख्श पंवर, आवाज़ TV न्यूज़ संजर चांग।